कंडियारो का अहम ख़बर शेयर कंदालूं। कंडियारो में बेड़ी स्टाफ वट रोहिड़ी केनाल में एक शख्स जो लाश हथायो है। बेड़ी स्टाफ वट शहरीन रोहिड़ी केनाल में लुढ़ंदड़ लाश ॾिसी पुलिस के इतला ॾिनो। शहरीन जे इतला ते पुलिस पहुची रोहिड़ी केनाल में लाश कढाए अस्पताल मुंतकिल कयो आहे, जॾहिं त फोती जी सुञाणप न थी सघी आहे। एक बार बिह नाज़रीन या ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदालूं अवां कंडियारो में बेड़ी स्टाफ वट रोहिड़ी केनाल में एक शख्स जो लाश हथायो है। बेड़ी स्टाफ वट शहरीन रोहिड़ी केनाल में लुढ़ंदड़ लाश ॾिसी पुलिस के इतला ॾिनो। शहरीन जे इतला ते पुलिस पहुची रोहिड़ी केनाल में लाश कढाए अस्पताल मुंतकिल कयो आहे, जॾहिं त फोती जी सुञाणप न थी सघी आहे। कंडियारो का अहम खबर है अवां सां शेयर करूं। कंडियारो में बेड़ी स्टाफ वट रोहिड़ी केनाल में एक शख्स जो लाश हथायो है। बेड़ी स्टाफ वट शहरीन रोहिड़ी केनाल में लुढ़ंदड़ लाश ॾिसी पुलिस के इतला ॾिनो। शहरीन जे इतला ते पुलिस पहुची रोहिड़ी केनाल में लाश कढाए अस्पताल मुंतकिल कयो आहे, जॾहिं त फोती जी सुञाणप नाहे थी सघी। फोती जी सुञाणप न थी सघी आहे। बेड़ी स्टाफ वट शहरीन रोहिड़ी केनाल में लुढ़ंदड़ लाश ॾिसी पुलिस के इतला ॾिनो आहे। पुलिस केनाल में लाश कढाए अस्पताल मुंतकिल कयो आहे। फोती जी सुञाणप न थी सघी आहे। इन हवाले से नाज़रीन वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी के रिपोर्टर अब्दुल रज़ाक घांगरो असां सां लाइन ते मौजूद है। जी अब्दुल रज़ाक, आगाह कजो, छा तफ़सील आहे? जी हाँ, बिल्कुल ही लावारिस लाश कंडियारो का रोहिड़ी केनाल में बेड़ी स्टाफ वट हथायो है, जेको कपड़न का आजो है। हसवार रज़ाकारन पारा इतला मिलण ते वो लाश खणाए सिविल अस्पताल कंडियारो मुंतकिल कयो वियो आहे। ताहाल शिनाख्त न थी सघी आहे। जी, बड़ी मेहरबानी आगाह करने।